नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे गंबट खां ख़बर ॾींदा हलूं त गंबट भरिसां मिसरी शाह जे मेघवाड़ बिरादरी जे रवासिन मंज़ूर मोर दीवान किकी संजना मेघवाड़ गंबट पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त गंबट पुलिस बेगुनाह हिकु बाअसर वॾेरे जी वंगार वेंदे असांजे नौजवान खे गिरफ़्तार करे खेसि 4 ॾींहं ताईं गुम करे छॾियो ऐं संदसि जेब में पियल रक़म 10,000 बि कढी खणी वई आहे। हिननि मूजिबि 4 ॾींहं खां पोइ एसएसपी खैरपुर खे दाह बाद असांजे नौजवान खे गंबट पुलिस आज़ादु कयो। हिननि मूजिबि त बाअसर वॾेरे असांखे ज़बरदस्ती पंहिंजी ज़मीन ते जुबरी पोरियो कराइण लाइ हिरासा करे रहियो आहे। एहतिजाज कंदड़ मूजिबि असांखे बाअसर वॾेरे जे ज़ुल्म खां सिर्फ़ु पंहिंजा सिर खणी निकिरी आया हुआसीं। हिननि जो समूरो सामान पिणु पंहिंजे कब्ज़े में करे छॾियो ऐं वरी असांखे पाण वटि पोरियो कराइण लाइ गंबट पुलिस जी मार्फत हिरासा करण जी कोशिशि करे रही आहे। हिननि आईजी सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त बाअसर चाचो पठाण जे वंगार वहंदड़ गंबट पुलिस जी नाजाइज़िन जो नोटिस वठी कदम खणी असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।